नाज़रीन जामशोर मां ख़बर हवा ताईं पहुचाईंदासीं। यूनिवर्सिटी के शागिर्दनि जिस्कम कारकुननि मीरपुर ख़ास जे मेडिकल की शागिर्दियानी फ़हमीदा लिगारी के आपघात वारे वाक़े ख़िलाफ़ इंडस हाईवे ते एहतजाज करे धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कयो था जामशोर मां इरफान बुरफत टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इरफान बुरफत, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, मीरपुर ख़ास जे मेडिकल की शागिर्दानी फ़हमीदा लिगारी जे हिरासमेंट ऐं आपघाती वारे वाक़े ख़िलाफ़ सुन्नी यूनिवर्सिटी जामशोर के कॉम्परस के बिल्डिंग सां वास्तो रखंदड़ शागिर्द जेके मुख़्तलिफ़ जिसाब धड़ा में शहीद बशीर खान कुरैशी ऐं आरिसर ग्रुप है शागिर्द सफीता है उन गॾोगॾु शागिर्द इतिहाद शागिर्द जिदोजहद इतिहाद जे सॾ ते केतिरनि ई शागिर्दनि राति हॉस्टलनि खां एहतजाजी रैली कढी अहिड़े वाक़े ख़िलाफ़ नारेबाज़ी करण खां पोइ सिंधेला जी धरणो हुयो आहे। धरणो 22 कलाकनि खां उते बरक़रार आहे। उते शागिर्द टेंट हणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो आहे। जंहिंखां पोइ हुन में धरणे में शागिर्दियाणियूं बि शामिल थी वियूं। उन सां गॾोगॾु जामशोर जी सुञाण थियूं सियासी समाजी शख़्सियतूं उन एहतजाजी कैंप में पहुतल आहिनि। जॾहिं एहतजाजी धरणो 22 कलाकनि खां लॻण हुजण जे करे इंडस हाईवे ते गुज़रंदड़ जेकी ईंदड़ ट्रैफिक आहे उहा मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। जंहिंमें आम वाइपे जी जेके शयूं आहिनि खाध खुराक में जीअं सब्जी आहे या भाॼियूं आहिनि उहे पिणु उन्हनि जूं गाॾियूं जेके फाथल आहिनि वॾे तइदाद में उहे पिणु ख़राब थी चुकियूं आहिनि। उन सां गॾोगॾु केतिरियूं गाॾियूं उहे बि आहिनि जेके कोयलो खणी वियूं आहिनि। उहे उन्हनि जी बि तपश उते ड्राइवरनि में बेचैनी आहे, ट्रांसपोर्टरनि में बेचैनी आहे। जॾहिं त शागिर्दनि जो इहो चवणु आहे त जेके मुख़्तलिफ़ कॉम्परस जिसाब जे धड़नि सां वास्तो रखंदा जिन एहतजाजी धरणो हुयो आहे उन्होंने मुतालबो किया है तो मीरपुर खास में शागिर्दानी फ़हमीदा लिगारी के हिरासमेंट जो वाक़ो थियो आहे उनमें मुलवस उस्ताद है जैसे तो मालिकन मुतालबो किया तो उस्ताद से केस दाख़िल करे उनके गिरफ्तार किया पर उनके खिलाफ कानूनी कार्रवाई नाहे थी। जैसे उस्ताद की ज़मानत वाले वाक़े का शागिर्दनि में अञा ताव पखिड़जी वियो आहे। शागिर्दनि मुतालबो किया जेसीं ताईं फ़हमीदा लिगारी जा वार्थ एहतजाज कया वेठा हूंदा असां बि एहतजाज जो दायरो वसी करावी। होॾा जस्कम जे सॾ ते केतिरनि ई कारकुननि सेवण रोड ते सेवण बस स्टॉप वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे दीदार शाम रियाज़ नारे जो अॻवानी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो इन वाक़े ख़िलाफ़। जॾहिं त शागिर्दनि इहो मुतालबो कयो जेसीं ताईं क़त्ल थियल शागिर्दानी आहे फ़हमीदा लिगारी उन जा कातिल गिरफ़्तार न थींदा या उन्हनि खे नामी न कयो वञे वारसनि जो एहतजाज जारी रहंदो। दोस्तानी असांजो एहतजाज जारी रहंदो। जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां DSP कोटड़ी ऐं AC कोटड़ी उहो बि एहतजाज करण शागिर्दनि वटि अची ॻाल्हियूं कयूं त अधु कलाक खां उन्हनि सां ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं। जेका पोइ शागिर्दनि तरफ़ां हिकिड़ो ई मुतालबो रखियो वियो जेसीं ताईं हुननि जा वारस एहतजाज कंदासीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। जंहिंखां पोइ उहे ॻाल्हियूं नाकाम थी वियूं वापसि हलाया ऐं अञा बि एहतजाजी धरणो जारी आहे। जी इरफान बुरफत, आवाज़ जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।